जहॾो भरिसां ॻोठ नबी बख़्श टंगड़ीअ मां हथियारबंदनि ऐं पुलिस हथां खंबे गुम कयल नौजवान जो पतो न पियो। वारसनि पारां चौथे ॾींहुं बि एहतजाज जो सिलसिलो जारी। ॻोठ नबी बख़्श टंगड़ी, रहवासिन, गुलज़ार टंगड़ी, पीरबश टंगड़ी, कारो टंगड़ी ऐं ॿियनि मीडिया सेंटर जहॾो ते एहतजाज कंदे चयो त 4 ॾींहं अॻु हथियारबंदनि पुलिस जी मदद सां असांजे घरनि ते हमिलो करे औरतनि ऐं ॿारनि खे तशद्दुद जो निशानो बणायो ऐं 2 ॼणनि खे अगवा करे खणी विया, जंहिंमां हिकु ॼणे नबी बख़्श जी ठुल पुलिस गिरफ़्तारी ज़ाहिर कई आहे, जॾहिं त वज़ीर टंगड़ी अञा गुम आहे। इन्हनि चयो त असांखे शक आहे त असांजे नौजवान खे क़त्ल कयो वेंदो। हुननि आला इख़्तियारनि खां घुर कई त मामले जो नोटिस वठी असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं तोहफ़ो फ़राहम कयो वञे।